गुरु नानक देव जी महाराज कलयुग में अवतार धारे आया, पर सिर्फ के हिकड़े मजहब, हिकड़े धर्म, हिकड़े पंथ जे लाइ न। गुरु नानक देव जी महाराज रायपुर जी तलवंडी ननकाना साहिब में प्रगट थिया, सभी पूरी दुनिया जे लाइ प्रगट थिया ऐं सब जे भले जे लाइ। सतगुरु गुरु नानक देव जी महाराज पहिरियों तो कीर्तन गाए करे, कीर्तन करे कराए सभिनी खे पाण सां गॾु विहारे करे सतनाम जा जप कराए। खत्री ब्राह्मण शूद्र वेश उपदेश चौवरना को साझा। भाई कोई खत्री आ, कोई ब्राह्मण आ, कोई शूद्र आ, कोई वैश्य आ, कोई खत्री आ, कोई पहलवान आ, कोई ब्राह्मण आ, कोई विद्वान आ, कोई शूद्र आ, कोई घट जात वारा, कोई वैश्य आ, कोई किर्त कारोबार करण व्यापारी आ। सतगुरु गुरु नानक देव महाराज खत्रियन के, ब्राह्मणन के, शूद्रन के ऐं वैश्य सभिनी के गुरु नानक देव महाराज पाण सां गॾु विहारे करे ऊंची आवाज में चयो, भाई जपो सतनाम श्री वाहेगुरु, भाई सभई जपो सतनाम श्री वाहेगुरु। ऐं गुरु नानक देव जी महाराज खत्री ब्राह्मण शूद्र वेश सां गॾु अगर कोई मुसलमान भी सतगुरु दर ते ईंदा हुया तो गुरु नानक देव महाराज उनखे भी ताकीद कंदा तो भाई अलल सुबह जागे करे नमाज अदा करे उन्हीं खुदा के याद कंदो रहो। कोई राम राम जपदा तो गुरु नानक देव महाराज उनके चवंदा आया, ताकीद कंदा भाई प्रभात वेले उथी करे उन्हीं राम राम जो गोविंद जे नाम जो जप कंदो रहो। ऐं जॾहिं गुरु जा प्यारा सिख सेवक गुरु वटि संगत गॾिजी ईंदा पोइ सतगुरु चवंदा भाई अमृत वेले जागे करे भाई जपदा रहो सतनाम श्री वाहेगुरु। छो जो मुसलमान अमृत वेले के चवंदा अलल सुबह, भाई अलल सुबह ऐं पंहिंजी संस्कृत हिंदी बोली अनुसार सनातन धर्म अनुसार उन्हीं अलल सुबह के चंदन प्रभात वेलो, प्रभात वेला। ऐं गुरमत अनुसार को उनके चयो है अमृत वेला, जेको गुरु नानक देव जी महाराज जपजी साहिब जी चौथी बोली में चंदा अमृत वेला सच नाम वडियाई वीचा। भाई अमृत वेला, प्रभात वेला, अलल सुबह। जो जो सतगुरु सामो वारे के उन बोली में समझाइंदा जेको जे बोली सां वास्तो रखदा हुया। कोई मुसलमान है सतगुरु चवंदा भाई अलल सुबह जागे करे उन्हीं खुदा के हाज़िर नाज़िर समझी करे उनके सजदा कर ऐं पोइ उन्हीं जी बंदगी करे उनजे अॻे साम्हूं बीह करे दुआ घुर। कोई ब्राह्मण ईंदा पोइ सतगुरु ब्राह्मणन खे भी ताकीद कंदा, तव्हां ब्राह्मण आयो, तव्हीं पंडित आयो त तव्हां जे मथां फर्ज़ आ प्रभात वेले जागे करे राम जे नाम जो जप करे या हरि ओम जे नाम जो जप करे गोविंद गोविंद जपे करे पोइ उन्हीं निरंकार ईश्वर परमात्मा अॻियां हथ ॿधी करे उनजे साम्हूं प्रार्थना करे जपो सतनाम श्री वाहेगुरु। पोइ सतगुरु सिखन के ताकीद कंदा अमृत वेले जागे करे वाहेगुरु जके करे वे पोइ उन्हीं वाहेगुरु के हाज़िर नाज़िर समझी करे उनजे अॻियां अरदास करे जपो सतनाम श्री वाहेगुरु। भाई समझी आवाज अचे सतनाम श्री वाहेगुरु। खबर तो कोई वेठो आहे जेको सतनाम श्री वाहेगुरु। हाणे ये मुंहिंजी आवाज वधी तव्हांजी हाणे थोड़ी अञा ज्यादा अचण खपे, ठीक है। तो सतनाम श्री वाहेगुरु। देवरा माता जी जेको सतनाम श्री वाहेगुरु। ऐं जेके भी वीचारो एतरी आवाज वाहेगुरु जे टाइम ते नाम स्मरण जे टाइम ते कीर्तन जे टाइम एतरी आवाज जरूर कढो जो तमाजी आवाज कम से कम गुरु साहब तक जरूर पहुंचे। सतगुरु जी असा तमाजे दर के सिर्फ खाने ना बल्कि असा तमाजे दर ते अज कीर्तन गायण आया आहियूं।
तवा विहारे करे सभनी के कीर्तन कराईंदा हो, तवा विहारे करे सबके कीर्तन बुधाईंदा हो, तवा विहारे करे सबके मर्दाने जी रबाब बजाए करे सबके तवी नाम जपाईंदा हो न। गुरु जी अज असां तव्हां जे दर ते सिर्फ खाइण पीअण लाइ न, बल्कि असां तव्हां सभु गॾु थी करे सतगुरु सचे पातशाह जी इन ताकत वारे ॾियारे में तव्हां जे दर ते असां सभु कीर्तन ॻाइण आया आहियूं भाई। पोइ तव्हां सभिनी जे मथां फर्ज़ आहे तव्हां जी आवाज़ निकिरे, भेण जी आवाज़ हुजे, भाउ जी आवाज़ हुजे, मर्द जी आवाज़ हुजे, औरत जी आवाज़ हुजे, पर आवाज़ केजी भी हुजे, पर उन आवाज़ में हुजे सतनाम मता कोई गुरु नानक देव महाराज जी बख्शिशन का कोई रेजी न वने, केजी भी ज़बान खाली रहे जको सतनाम। गुरु नानक देव जी महाराज सच्चे पातशाह जी कीर्तन वजाए करे सबने के सेवा सां जुड़े। भाई मर्दाना जी तव्हां सबका खबर आहे सतगुरु सां गॾु हूंदा हुया ऐं भाई मर्दाना गुरु नानक देव महाराज को 10 साल वॾा हुया उम्र में। 10 साल गुरु नानक देव महाराजन खां वॾा आहिनि। 1469 में गुरु नानक देव महाराज जो अवतार थियो आहे, पर सन 1459 में भाई मर्दाने जो जन्म थियो आहे। करो कृपा सतनाम। ऐं असांजे इन महान सतगुरु सां, इन महान गुरु सां सब खां वधीक जेको ज्यादा जे संग कयो आहे उनजो नालो आहे भाई मर्दाना जी। मेरासी हुया ऐं मेरासी मुसलमाननि में हूंदा आहिनि। मुसलमान मेरासिन खे ख़बर आहे घटि ज़ात करे छॾींदा आहिनि। जे पंहिंजी क़ौम में कोई भागड़ी आहे, कोई भील आहे, कोई कोड आहे, ॿियो कोई आहे, अॼु असांजा हिंदू भाउ के आहिनि त पंहिंजे धर्म जा ई न, त पोइ उन्हनि खे घटि ज़ात करे लिखियो वेंदो। छो जो उन्हनि वटि पढ़ाई न आहे, पढ़ाई लिखाई तालीम न आहे, सफ़ाई न आहे, तंहिंजे करे उहे मञिया वेंदा भई घटि ज़ात। बाक़ी त जेके ॿ हथ उन्हनि खे, ॿ असांखे, ॿ अखियूं जेके उन्हनि खे घटि ज़ात वारनि खे, असांखे बि। पोइ गुरु नानक देव जी महाराज पाण सां गॾु खयो भाई मर्दाने, जेके उहे मुसलमान भाउ घटि ज़ात करे शूद्र करे सॾु कंदा, गुरु नानक देव महाराज खे पाण सां गॾु खणनि था। भई तूं असां सां गॾु है, तूं असां सां गॾु है। ऐं तव्हां सभई सियाणा वेठा आहियो जेके रेरा साहिब जो पाठ कंदा हूंदो, त तव्हां सभिनी ख़बर आहे त सतगुरु जी नज़र में घटि ज़ात वारो केरु आहे। सतगुरु चवनि था खसम विसारे ते, अॻिते पढ़ो, ते कम जात नानक नामे बांसना। खसम मना मालिक, निरंकार वाहिगुरु ईश्वर परमात्मा। खसम मना मालिक, जेको मालिक के विसारे वेठो आहे उथण साईं मालिक के हिकिड़ो मिंट भी याद नथो करे। चाहे राम राम जे नाले सां, गोविंद जे नाले सां, हरिओम जे नाले सां, वाहिगुरु जे नाले सां, ईश्वर परमात्मा नारायण जे नाले सां, जहिड़े भी नाले सां अगर इंसान मनुष्य थी करे जेकर वो हिकिड़ो मिंट भी अगर उथण साण भगवान के याद नथो करे, सतगुरु चवंदा पिया खसम विसारे ते कम जात। कम माना घटि, घटि जात, कम जात। सतगुरु चवंदा पिया दरअसल असल में उहे घटि जात वारा आहिनि जेके उथण सां भगवान के याद नथा कनि। उनमें असां भी थी सघूं था पिया भाई, उसमें उनमें असां भी थी सघूं था पिया। उथण साईं खाइण पीअण जे चक्कर में लगी वेंदासीं, उथण साईं घुमण फिरण में, धंधेदारी जे चक्कर में लगी वेंदासीं। जेकर असां हिकड़ा 4 मिंट 5 मिंट में भगवान के न ॾिनासीं त गुरु ग्रंथ साहिब जे साम्हूं असां भी असां घटि ज़ात वारा आहियूं। जब सतनाम। गुरु नानक देव जी महाराज चवंदा पिया घटि ज़ात वारा जॾहिं नाम जपनि था पिया तो पोइ उन्हनि जी जात भी ऊंची पदवी थी वञे थी, ऊंचा बणिजी वञनि था पिया। गुरु नानक देव महाराज सबके बख़्शिशां कयूं आहिनि। भाई मर्दाना सतगुरु सां गॾु हूंदा, 8 साल 10 साल गुरु सां गॾु हलिया वेंदा हुआ। तव्हां सभिनी खे ख़बर आहे 4 उदासी कयूं सतगुरु, 4 फेरी जेकी उदासी चवंदा। सतगुरु मतलब परिवार को
माया जे मोह खां उदास थी करे निकिरी वेंदा प्रचार ते प्रचार करण जे लाइ। भाई छॾ हाणे इन परिवार के झट करी छॾ धंधेदारी के हाणे वञ सतनाम जा जप कराइण सभिनी खे नाम जपाइणो आहे। पोइ भाई मर्दाना जी उन्हनि सां गॾु हूंदा हुआ।